नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे ठुल मां ख़बर ॾींदा हलूं त ठुल में अॼु शिया उलमा काउंसिल पारां पेशावर जे साने जे ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी वई है। इमाम बारगाह अल हुसैनिया खां थींदे शहर जे मुख़्तलिफ़ चौकनि चौराहनि खां थींदे प्रेस क्लब ठुल पहुती। इन मौक़े ते शिया उलमा काउंसिल जे अॻवान ज़वार मंगी, इरफान अली, मोहम्मद आलिम सूमरो मीडिया अॻियां ॻाल्हाईंदे चयो आहे त शियत इहा वाहिद क़ौम आहे जेको हर वक़्तु यज़ीद जी निशाने में रही है। गुज़िरियल 2 ॾींहनि में पेशावर जे साने ते 30 खां वधीक मासूम जुमे निमाज़ दौरान फायरिंग ऐं धमाके में शहीद थिया आहिनि, पर उन जी खून सां हिन महिल ताईं यज़ीदियत ख़िलाफ़ कार्रवाई न थी सघी है। असीं हुकूमत खां मुतालबो करियूं था त शहीदनि जे खून सां इंसाफ़ करे हिननि दहशतगर्दनि खे कैफ़े किरदार ताईं पहुचायो वञे, ॿी सूरत में सख्त एहतजाज कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।